जितना सर बेचता मैं खरीद एक झलक दी कीमत सिर देवा फिर दे मना ईदा मेरे कुछ बशीर हजार बनल ये दरियार मिला में दीदार गाना सब गाएगा सुठो सबको पंहिंजी कोशिश सके कई औरतन में जिए जी जी अल्लाह साई गायो तो मर्द फनकार भी अड़ो न एक माई आपदा जी मेहनत जी जी अल्लाह साई जी प्रभु माई तो असांजे कम जी न रही इन माई आपदा ते मुझो केस खुदा वट थियल ईमानदारी यकीन क़यामत जड़ी कोन छड़बुस हेड़ी गायण वारी न के भत में अचे न शादी में अचे को मिनिस्टर घुराए तो ठीक है के कम जी रही बा कान रही न फन हुन जो न के आमू सामू बुधो न ॾिठो बुधू पे आपदा गायणी है केर भी कौन चाहतो को कंजे भत में आई तो वो इन ते दरखास्त मुझी खुदा वट थियल ते इन क़यामत जड़ी भी कौन छड़बुस कंजे हिसाब किताब में कान आई इन जी जी अलावा साई के बचड़े बचड़े भी बुधो इन जी सखा इन माई जी सखा सब ने बुधो अल्लाह जड़ी सरकार नहीं ही अंदाज हो जी जी अलावा साई अल्लाह जड़ी सरकार नहीं अत मोहम्मद जहरी दरबार नहीं जाए को पंजा तना नल प्योर नहीं जाए को पंजा तना नल प्यार नहीं कल में ते इतबार लगी आहा आहा हाओ अल्लाह एड़ी महफिल एड़ा मोहब्बत वारा मानू कदें कदें कठे थी महफिल में नौजवानन जा जोड़ लगा पिया हुजन अच्छी डाड़ी सां हिकिड़ो बुढ़ड़ो अची वियो महफिल में चंबड़ी वस चढ़ियो तुंहिंजी यारी कंहिंसां चयो मुंहिंजी मुद्दा यारी जी ॿुधा हिनखे एॾो तंग कयूं फ़क़ीर हुजे अल्लाह लोक एतिरो हिनखे तंग कयूं महफिल छॾे ॿाहिरि निकिरी पियो इन्हनि खे ॿुधाई त मुंहिंजी यारी आहे ख़ाल खे ख़बर सां चयूं सा अल्लाह पाक तुंहिंजे रसीड़ियो वेठो आहे एतिरो हिनखे तंग कयूं महफिल छॾे हलंदो वञे त हज़रत मूसा परियां अचे हज़रत मूसा केॾां पिया वञो चईं तूर सणा ते खुदा जो दोस्त आई तू भी मुझे लाइ अर्ज़ कजांइसि त मूंसां यारी रखे फ़क़ीर टिक ॿधी हुन जाइ ते वेही रहियो हिकिड़ो ॼाड़ो ॿियो ॼाड़ो ॿिए ॼाड़े आवाज़ आयुसि त हज़रत मूसा चईंसि त मुंहिंजी यारी ॾुखी अथई फ़क़ीर टिक ॿधियो वेठो आहे हुन जाइ ते टे ॼाड़े आवाज़ आयुसि त हज़रत मूसा चईंसि नालो पंहिंजो लहरा नालो रखरा अल्लाह यार अल्लाह पाक सां जी दोस्ती थी अॼुकल्ह जो महबूब सूर सोचे ही त अल्लाह जी दोस्ती आहे
फकीर जे मथा आज़माइश शुरू थी वई। दीन दुनिया में पुट हिकिड़ो मोकिलाई। फकीर ॾाढो सब्र में रहे पियो। जी दोस्त पुछा कनि से अला यार दे ख़बर अचे अलहमदिल्ला पंहिंजी शइ पाण वठी वियो असां त कहिड़ो ॿार आहे। उन पुट जे दुख में रोई रोई अल्लाह यार जे घर वारी भी मोकिलायो। फकीर जे मथां आज़माइश शुरू थी वई। बाक़ी फकीर जो बच्चा कखड़ा घर ओड़ा को साहबिया ठोके ना घर के तीली मुल्क जो मैदान जिते पकी उते खाधी। कुछ टाइम खां पोइ फकीर पान एड़ो बीमार थी जो डडरी थी वियो। खणी के कुंड पासे में वही छजाऊं शहर में फकीर जो गुजर सफर पे थे। हिकड़े जाड़े हजरत मूसा अची से सुभान अल्लाह ही वो अल्लाह यार। हजरत मूसा गमनाक थियो त आवाज आयस त मूसा अल्लाह यार के सुभाणे दिसजे। बे जाड़े ते हजरत मूसा आयो त अल्लाह यार कोने तो खामू खा पूछा के भाई अल्लाह यार ते पियो जिसे फकीर कल एकड़ो हाथी ते चढ़ियो आयो। हाथी लताड़ियो से अल्लाह यार गुजारे। अल्लाह यार गुजारे हो ची। हाँ अल्लाह यार जी कबर दसो। अल्लाह यार जी कबर ते अची हजरत मूसा सलाम मरायो। सलाम जो जवाब आयो। दरी खुली पई दिसे सुभान अल्लाह। अल्लाह यार के हूरू पियो थियो लोड। अल्लाह यार ने जाते ठीक आई थी ना साईं छो मुझे खाल के अकबर के चओ तने हाथी वारे खाना हिकड़ो चक्कर मुके लतड़ाए। आवाज आयस त मूसा इने हाथी ते हूं पाण चढ़ियलुस मु पांजो फकीर के दीदार कर छड़े तने जाते सैया सैया मन सा बुधायो। इश्क जी रांद खेडल गभरू इश्क जी मंजल बारिया सिरधड़ सारो घर बुभरे तो आंखी दिया। सूरी मर्द इंदा हिते
के मंसूरी हर कंहिंजी जान आहे सब्र कयो त मुंहिंजो हुसैन पाक कयो अहिड़ो साबरीन दुनिया जे तख़्ते ते न थियो सब्र जहिड़ी का बि कान्हे सूरी मर्द ईंदा हिते के मंसूरी इश्क में आला उहे ई सॾजन जीती जन तहारी खटाऊं त बि का ॻाल्हि हिन कयो